सही सही। जी इरम महबूब सां सां गॾु आहे। इरम महबूब लिखे थी त बेदिल साईं तमामु प्यारा इंसान आहिनि जंहिं सिंधी म्यूज़िक खे नवां रंग ॾिना आहिनि। बिल्कुलु। माशाल्लाह ऐं जी सौराब जी सॉरी तव्हां ॻाल्हायो भले। हिनजी मां चवां पियो त इरम खे बि ट्रिब्यूट ॾियणु घुरिजे। हुनजी तमामु वालदा जेका आहे उहा तमामु असांजी सिंधी जी वॾी अदीबा रही आहे, तमामु वॾो नालो आहे असांजी भेण जो। हा ॾिसो वरी वाह वाह इरम महबूब थी अचे, इरम में महताब हा महबूब, महता महबूब। महताब महताब। ऐं इहो मूंखे यादि आहे त इन्हनि जॾहिं पहिरियों घरु ठारायो हिन में सोसाइटीअ में हैदराबाद में, पहिरीं हाउस वार्मिंग पार्टीअ में बिदिल मसरूर ॻायो हो। ऐं उते ई शेख रियाज़ बि हो, पलीजो साहिब बि हो, ऐं सभु बि महबूब साहिब जीअरो हो। ऐं ॾाढी मोहबत कंदो, तमामु घणी मोहबत कंदो, एॾी मोहबत कंदो जो मां बसि इन खे चवां थो त अलाह साईं हिनखे बख़्श करे ऐं असांजी अदी महताब खे बि सिहत ॾे, असांजे मथां छपर छांव हुजे। ख़ुदि इरम बि तमामु सुठी शाइर आहे, पर हाणे हू वरी बचनि वारी थी वई आहे, वॾा वॾा ॿार थी विया आहिनि, त उनजे करे शायदि शाइरी ॿाइरी नथी करे, बसि कलम वलम लिखे पई। जी सही सही। सौराब सुमरो लिखनि था त साईं बेदिल मसरूर जी भित घर जी भित ऐं मुंहिंजे घर जी भित पाण में मिलियल आहिनि। उहो किथे हिते त कोन्हे? हा हा हा, अच्छा अच्छा, हे तो शमीर ॻोठ जी ऐं सच हिनजी पंहिंजी ॻाल्हि कंदो हूंदो सरीना जी। भई सरीना मुंहिंजो घर अञा ठहे कोन्हे, तूं अलाए कहिड़ी नज़र आई आहे, मूंखे घर ई नथो ठहे मुंहिंजो। हिननि भित भित में गॾु गामू बि त छॾेयो न भित जे करे। दा सौराब एॾो हा तंग कयो हुनखे त गामू बि हा पंहिंजी घर छॾे वियो। हाणे भई तव्हांखे मूंखे लॻे थो घर छॾाईंदो उहो। न न, मां जेको न वेंदुसि, मूंखे मुंहिंजो त घरु आहे न। मां जॾहिं हिन में इलेक्शन में बीठो हुउसि एम एन ए जे लाइ, त मूं ॾिठो त हीउ सचल ॻोठ जे करे, तव्हां यकीन कयो, सचल ॻोठ जे करे वेझड़ में 30-32 सिंधी ॻोठ इहे पंहिंजो जुड़िया आहिनि, ठहिया आहिनि। वॾी सही ॻाल्हि आहे, हुनजो बुनियादु पियो आहे ऐं सिंधी माण्हू अची रहिया आहिनि हिते। हिकिड़ो सचल ॻोठ हो, जॾहिं असां 200 माण्हू हुयासीं, 20 ॼणा असां कमेटी में हूंदा हुआसीं। हाणे हिन महिल माशाअल्लाह 30,000 माण्हू सचल ॻोठ में रहनि था। हेॾां बिलावल ॻोठ, मारू ॻोठ, मारवड़ा ॻोठ, चेपल सन सही सिटी, सभई सॼा 32। मां जॾहिं एम एन ए लाइ उथियुसि त मां ॻोठ घणे घणे तकिजी पियुसि। 32 ॻोठ आहिनि जिन में सिंधी माण्हू आहिनि। बसि नुक़सानु सही रुॻो इहो आहे त उहे सिंधी माण्हू जेके हिते रहनि था, उन्हनि जा शनाख़्ती कार्ड जेकाबाद जा, गोथड़ीअ जा, सखर जा, हैदराबाद जा। भई तव्हां हाणे कराचीअ जे नाले जा शनाख़्ती कार्ड ठाराहियो, हिते रहो। मूंखे एम एन ए थियण जो शौक़ु कोन्हे, पर तव्हांखे हिकिड़ी मां उहो इंसेंटिव ॾियणु थो चाहियां त हिकिड़ो ग़रीब माण्हू जेको हथे ख़ाली आहे, जंहिंखे पजीरो कोन्हे, जंहिंखे बंगलो कोन्हे, जंहिंखे नौकर कोन्हनि, उहो माण्हू इलेक्शन में कामयाबु थी तव्हांजे आवाज़ खे अहिड़े नमूने उथारींदो जो मां ॾिसां थो त मुंहिंजो ख़्यालु हो त आवाज़ु उथारणु कमु न हूंदो आहे, उते डिसीजन वठणु कमु हूंदो आहे। असेंबलीअ में तव्हां मूंखे जवाबु ॾियो त बाबा हीउ तव्हां करे सघो था, नथा करे सघो। रेज़ोल्यूशन सही पास करण जो मतिलबु थोरी हूंदो आहे। त अहिड़े माण्हूअ खे चूंडणु घुरिजे जेको उते वञी धमाको करे ॿुधाए त बाबा हीउ मूंखे करे ॾियो था, नथा करे ॾियो। छो त सही माण्हू हेॾनि सारनि माण्हुनि जी कुवत आहे, असांखे 10 माण्हुनि जी टेक हूंदी आहे त असांजा माण्हू दाड़ियल थी वेंदा आहिनि। माण्हू असेंबलीअ में जॾहिं 50,000 माण्हुनि जा, 2 लख 2.5 लख माण्हुनि जा वोट वठी था वञनि, उहे असेंबली में वरी सुता पिया आहिनि। हाणे छा कजे? हा, उहो घर मां निंड पूरी कोन थी हूंदी। सो एमपी ॻाल्हि हॉस्टल में, एमपी हॉस्टल ठही बि ॾिसो त सही, हुन में अची निंड ई निंड था कनि, निंड था कनि, ॿियो छा करनि? सही घरनि में निंड सही नथी अचनि, घर वारियूं नथियूं करनि ॾियनि निंड। सही। असांजा तमामु प्यारा सुठा लेखक आहिनि मसरूर पीरज़ादो। तव्हांजे लाइ ओ कुझु कमेंट माशाल्लाह। असांखे ॾिना हा अथनि, असां चाहींदासीं त तव्हां ॾिसो। जी 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 जी। असां जेको कुझु हींअर आहियूं लिखूं पिया या कुझु किताब लिखण जो साहिब किताब थियण जी हैसियत जेका असांखे मिली आहे, उन में जेके शुरूआती इंस्पिरेशन्स हुयूं, जिन माण्हुनि मां असां मुतासिर थी इन अदब जे रस्ते ते आयासीं, उन्हनि में यकीननि तव्हां बि हिकु आहियो। अदब जी शुरूआति मां कई शेख रियाज़ जा किताब पढ़ण खां ऐं विडियूं वसणायूं खां, ऐं विडियूं वसणायूं पढ़ण ते राग़िब कयो मूंखे तव्हांजे गीतनि। जॾहिं तव्हां ज़ुबैर शादीअ ते ॻोठु आया हुआ बलड़े जीअ, उते तव्हांखे ॿुधोसीं, वॉइसिस म्यूज़िक ग्रुप जी कैसेट ॿुधीसीं, पोइ शौक़ु थियो त शेख रियाज़ पढ़जे, ऐं पोइ हींअर जेको कुझु आहियूं उहो उन जे ई करे आहियूं। सो यू आर वन ऑफ दी फर्स्ट इंस्पिरेशन्स, ऐं तव्हांजे लाइ सदाईं दुआऊं आहिनि, सदाईं नेक तमन्नाऊं आहिनि। अलाह तव्हांखे हमेशह ख़ुशि करे।
सही माशाल्लाह सही माशाल्लाह